पंहिंजे गुलामनि सां गॾु हिक कचहरी में वेठा हुया ओच तो हुल थी वियो माण्हू डोड़ंदा आया अर्ज़ु करण लॻा या रसूल अल्लाह हिकिड़ो उठ चरियो थियो आहे मस्त थी वियो आहे मदीने में माण्हुनि खे थो खाए माण्हुनि खे थो मारे पर हाणे डुकी डुकी वञी हिक बाग में वेही रहियो आहे उन बाग में माण्हुनि खे नथो छॾे बाग जे मालिकनि खे नथो छॾे जेके वेझो था वञनि उन्हनि खे विढ़े सुभान अल्लाह मदीने जे साईं में ॻाल्हि ॿुधी महबूब उथिया सहाबा उथिया साहबनि चयो ख़बर न आहे महबूब खाधे मुंहिंजा सोना उथिया उथी करे पुछण लॻा ॾियो ख़बर ॿुधायो कहिड़े बाग में उठ वेठो आहे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह फलाणे बाग में वेठो आहे मुंहिंजो सोनो नबी ओॾे रवानो थियो असहाब मुंहिंजे सोने नबीअ जा पुठियां पिया हलनि काफ़िरनि खे बि ख़बर पई यहूदी रहंदा हुआ ईसाई रहंदा हुआ सोचण लॻा अॼु मस्त उठ ॾे नबी थो वञे केतिरा माण्हू सुबुह लाॻो इन उठ ॾाढा आहिनि माण्हू खाधा अथई पर अॼु मोहम्मद मुस्तफा उन मस्त उठ ॾे थो वञे ओ मुसलमानो उहे बि ॾिसण लॻा ॾिसूं त अॼु छा थो थिए जंहिंमहिल बाग में आया बाग जे दरवाज़े ते पहुता असहाब सगोरा मोहम्मद मुस्तफा जा हलंदा रहिया मुंहिंजो सुहिणो उन्हनि खे आॾो पियो हले केॾो न मज़ो इन हलण में हूंदो इन जमात में हूंदो चल जे आॾो अल्लाह जो नबी महबूब हलंदो हूंदो ऐं पुछो रसूलुल्लाह जा जमायती हलंदा हूंदा सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी ॿियूं ख़ल्क़ूं सभु बीही वियो बाग में ॿाहिरां कतारूं करे बीही रहिया मदीने जो घोट बाग में अंदर दाख़िल थियो सहाबा बि महबूब सां रलिया पिया वञनि जेॾी महिल उठ खे ख़बर पई हुन उठ ईअं सम्झो त वरी माण्हू था चले पकड़ण था चले विढ़ण था चले मारण था चले उठ में उथी खड़ो थियो पर जेॾी महिल मुंहिंजो सोनो उठ जे साम्हूं जो ज़ाहिर थियो सुभान अल्लाह ऐं उठ जी नज़र जो मदीने वारे घोट ते पई उतां रड़ियूं करण लॻो रोवंदो आयो ढोरंदो आयो माण्हू पिया चवनि अॼु नबीअ खे उठ न छॾींदो जेके ॿाहिरों भितियुनि खां बीठा हुया चवनि पिया उठ अञा मस्त थी वियो आहे रड़ियूं कंदो थो अचे नबीअ ते हमिलो कंदो पर जीअं मुंहिंजे नबीअ जे करीब आयो कदमनि में आयो उठ हेठि ज़मीन ते वेही मुस्तफा जे कदमनि ते सिर रखे रोवण लॻो मिस्कीननि जो मददगार यतीमनि जी वाहर तव्हां सां ग़रीबनि जो साईं जेॾी महिल उठ पेरनि ते कदम जो रखियसि त बीठो न मोहम्मद मुस्तफा बि वेही रहियो उन जे मथे ते हथ पियो घुमाए जीअं असां कंहिं ग़रीब या पंहिंजे बचे खे मथे ते हथ घुमाईंदा आहियूं रहमत वारो रसूल उठ ते पियो हथ घुमाए चएसि पियो रो न बस कर सुभान अल्लाह पर चाहेसि पियो ऐं पुछेसि पियो त छो थो रोई हे माण्हुनि सां छो थो विढ़ी छो तंग थियो आहे छाजे लाइ तंग थियो आहे छो थो ताऊं करे ओ मुसलमानो
मुझे सोने नबी के ताहन नहीं पंजे बोली में मदीने जे साईं ताह बुधी उन्हें जे मालिक के सॾु करे चई तुझियूं ताऊं थो ॾे चवे थो साईं मूंखे कम ॾाढो थो कराए पर पेट ड्राउ नथो ॾे काऊ थोरो ॾींदो आहे सॼो ॾींहुं थो लोड़ाए या रसूल अल्लाह मूंखे मुंहिंजे रब पैदा कयो आहे मां इंसाननि जी ख़िदमत कयां मां इन मालिक जी ख़िदमत कयां पर हिन जे मथां बि त मुंहिंजो हक़ आहे हे बि मूंखे पेट ढव जो काहु ॾे मुसलमान भाइरो उन समूरी ख़ल्क़ जे साम्हूं मोहम्मद मुस्तफ़ा जेको सॼी जहान जे लाइ रहमत बणिजी आयो आहे उन जानवर जी बि तव्हां ॿुधाई उन जे मालिक खे हिदायत कई जीअं मां हिन खे चवां थो पारत थो कयां ऊंट खे त तोसां रलिजी हलंदो पर ॿीहर अहिड़ी शिकायत जो मौक़ो न ॾिजे हिन जो तुंहिंजे मथां हक़ आहे हिनखे भली तूं हिन खां कमु वठ पर हिन खां कमु बि हिन जे वज़न खां वधीक न वठ ताक़त खां वधीक न वठ उन खां अलावा हिनखे चारो हिन जो खाधो हिन जो गाहु हिनखे पंहिंजी ढव ते ॾे मुसलमान भाइरो जेको उठनि जी मालिकी थो करे असांजा ग़रीब उन गुनाहगार हुन जा उम्मती असांजी मालिकी कंदो या न कंदो क़यामत में जो गुनाहगार रोई सॾ कंदसि त ॾे ख़बर उठ जे सॾ ते वञे थो उम्मतीअ जे सॾ ते न ईंदो ईंदो या न ईंदो ज़ोर सां चओ ज़रूर ईंदो ज़रूर ईंदो ओ क़यामत में केरु न कंहिंखे ई कम ईंदो क़यामत में केरु न कंहिंखे ई कम ईंदो हिकु ई मोहम्मद आजो हिकदम ईंदो कोई मोहम्मद आजो हिकदम ईंदो आयो त पोइ कहते बि पोइ आयो त पोइ कहते बि को असली अज़ाब न थींदो क़यामत में केरु न कंहिंखे कम ईंदो कोई मोहम्मद आजो हिकदम ईंदो आयो त पोइ कहते बि को असली अज़ाब न थींदो दोस्तान मोहतरम आऊं तमाम दोस्तनि खे